जी दोस्तों, काफ़ी वक्त जी कोशिशुनि खां पोइ असां जेको आहे सो तहलका प्रेस क्लब घोड़ाबाड़ी एटवर जी बिल्डिंग खे वजूद में आंदो आहे। हीअ असांजी प्रेस क्लब आहे ऐं हीअ सॼो हुनजो सेटअप आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। त हीअ घोड़ाबाड़ी तहलका प्रेस क्लब असीं तव्हांखे हुनजो नालो बि ॾेखारींदासीं। ही वॾियुनि कोशिशुनि खां पोइ जेको आहे सो असां हिन जी बिल्डिंग खे, हिन जी ऑफिस खे वजूद में आंदो आहे। ही हुन जूं दीवारूं आहिनि। ही हुन दीवारुनि ते जेको आहे सीनरियूं लॻल आहिनि। ही तव्हां ॾिसंदा हूंदा। ही साम्हूं हुन प्रेस क्लब जो नालो लिखियलु आहे। ॿी दीवार ते ही तव्हां ॾिसंदा हूंदा त सीनरियूं आहिनि। ऐं हिन खे असां जेको आहे सो वॾी कोशिशुनि खां पोइ जेको आहे सो हिन बिल्डिंग खे वजूद में आंदो आहे। ऐं हिन में अञा काफ़ी सारो कमु रहियलु आहे ऐं काफ़ी सारियूं शयूं रहियलु आहिनि जेके साफ़ करण लाइ ज़रूरी आहिनि। ऐं उहे काफ़ी सारियूं शयूं रहियलु आहिनि। हिन में अञा फर्नीचर जी बि ज़रूरत आहे। हिन में कुझु ॿियूं शयूं आहिनि, उन्हनि जी बि ज़रूरत आहे। ऐं हीअ असां जेको आहे सो पंहिंजे हड़ा वड़ा सेटअप ठाहियो आहे ऐं उहो असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। त हीअ स्टैंड आहे, उन ते इहे मुख़्तलिफ़ चैनलनि जा लोगा लॻल आहिनि। हीअ असांजी प्रेस क्लब आहे जंहिंजो असां ताज़ो बिल्डिंग ऑफिस तयारु कई आहे। इहे कुझु किताब टेबल ते रखियल आहिनि, तव्हां ॾिसंदा हूंदा त इहे साथी दोस्त जेके आहिनि उहे हिते वेहनि था ऐं इहे मुख़्तलिफ़ किताब जेके आहिनि से पढ़नि था। तव्हां ॾिसंदा हूंदा त इहे मुख़्तलिफ़ किताब आहिनि जेके उहे साथी दोस्त पढ़नि था। उन सां गॾु कुझु किताब हिन टेबल ते बि रखियल आहिनि। इहे किताब आहिनि जेके दोस्त पढ़नि था ऐं मुख़्तलिफ़ लेखकनि जा आहिनि, मुख़्तलिफ़ तारीख़ुनि जा किताब आहिनि। उनखां अलावा हीअ जेकी अलमारी तव्हां ॾिसो पिया, हिन अलमारी में बि 200 खां 250 किताब जेके आहिनि उहे पियल आहिनि। ऐं उहे दोस्त जेके आहिनि से किताब हिते वेहंदा आहिनि ऐं पढ़ंदा आहिनि अख़बारनि सां गॾु। ऐं ही असां काफ़ी कोशिशुनि खां पोइ पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे हिन प्रेस क्लब जी ऑफिस खे वजूद में आंदो आहे। ऐं असां अञा बि उन कोशिश में आहियूं त हिन खे वधि खां वधि ख़ूबसूरत ऐं सुठो ठाहियूं त जीअं हितां जा माण्हू ऐं हितां जा ग़रीब जेके आहिनि उन्हनि जो आवाज़ बणिजी सघूं ऐं उन्हनि जो आवाज़ जेको आहे सो आला ऐवाननि ताईं पहुचाए सघूं। असां उन ई कोशिश में आहियूं त असां हिकु प्रेस क्लब खे वजूद में आंदो आहे। ऐं उहा प्रेस क्लब जेकी आहे से हितां जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हूंदी ऐं हितां जा जेके मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि खे असीं उन्हनि जो आवाज़ बणिजी उन्हनि जे आवाज़नि खे ऐवाननि ताईं पहुचायूं। ऐं असांखे कुझु दुश्वारियूं हुयूं पेशे जे हिसाब सां, सहाफ़त जे हिसाब सां, लिखण जे हिसाब सां। उन करे असां हिन ऑफिस खे वजूद में आंदो आहे त जीअं असां हिकिड़ी जॻह ते साफ़ ई दोस्त वेही ऐं पंहिंजे हिन इलाइक़े जे मज़लूम माण्हुनि जो ऐं हिते जेके बि कोताहियूं आहिनि या जेके सरकारी कामोरा आहिनि ऐं हिते माण्हुनि जा ज़मीननि जा खाता आहिनि, तइलीम आहे, सिहत आहे, मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां आसानी सां वेही लिखी सघूं ऐं उन्हनि माण्हुनि जो आवाज़ बणिजी सघूं। तंहिं करे असां हीअ नंढड़ी कोशिशि कई आहे ऐं पंहिंजे हड़ा वड़ा जो ख़र्च करे हिन ऑफिस खे असां वजूद में आंदो आहे। ऐं हूअं त ऑलरेडी ईअं हूंदो आहे त सॼी सिंध बल्कि सॼे मुल्क में प्रेस क्लबूं जिथे बि हूंदियूं आहिनि त उहे कंहिं न कंहिं सरकारी बिल्डिंग में हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी हिकिड़ी अलॻि प्रेस क्लब जी बिल्डिंग हूंदी आहे। पर असां वटि हिते जेको आहे का बि बिल्डिंग, का बि सरकारी इमारत न हुजण करे असां पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे हिन बिल्डिंग खे ठाहियो आहे। ऐं ही के दोस्त जो बिल्डिंग आहे जंहिंमें असां प्रेस क्लब जी ऑफिस खोली आहे। ऐं इंशाअल्लाह ताला त असीं अॻियां हली हिन खे अञा वधीक ऐं ख़ूबसूरत ऐं सुठो बनाईंदासीं।